अहिड़ी नेमत शुक्री हुजे पोइ उहा सदाईं नाहे रहंदी। कंहिं बि महफ़िल में असांजी गुफ़्तगू सां महफ़िल में वेठल माण्हुनि जी इज़त वधी वञे। ईअं न थिए त असांजे कंहिं अमल सां कंहिंजी दिलि ॾुखी पए। हमेशह पाण खे सुधारण जी कोशिशि कयो त जीअं असांजे अंदर में चङाई जूं सिफ़तूं पैदा थियनि। पंहिंजी ज़बान मां उहा ॻाल्हि न ॻाल्हा जंहिंजी तव्हांखे पूरी तरह ख़बर न हुजे। जेतिरो थी सघे हजूम खां पासो कयो। अहिड़े तरीक़े सां तव्हांजो दिलि महफ़ूज़ रहंदो, तव्हांजो रूह पाक हूंदो ऐं तव्हांजो जिस्म आराम सां हूंदो। ॻाल्हि तव्हां दुश्मन खां लिकाइणु चाहियो था सो पंहिंजे दोस्त खे बि न ॿुधायो, शायदि उहो हिकु ॾींहुं तव्हांजो दुश्मन बणिजी वञे। जहिड़ी तरह तव्हां पंहिंजे सुठे इख़लाक़ सां कंहिंखे दोस्त बणाए सघो था, तीअं तव्हां ख़राब इख़लाक़ सां पंहिंजे दोस्तनि जा दुश्मन बणिजी सघो था। इस्लाह पसंद ऐं अक़लमंद माण्हुनि सां सलाह मशवरा कंदा रहो। नेकी कर ऐं मख़लूक़ खे नेकी जो रस्तो सिखार। बुराई खां परे रहो ऐं मख़लूक़ खे बुराई खां परे रहण जी कोशिशि कंदा रहो। राति जो आस्ते सां ॻाल्हायो जीअं तव्हांजो को दुश्मन तव्हांजी ॻाल्हि ॿुधी तव्हांखे नुक़सानु न पहुचाए।